अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तियार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त अरिड़हीं। कहाणी नामर्द। सवा पहर ॾींहुं गुज़री चुको हो। ज़ेबल अञा ताईं हिकु कांबो बि कोन चूंडियो हो। हूअं हिन वक़्त ताईं 2 कांबा चूंडे वेंदी आहे। अॼु हिन जो फुटियुनि चूंडण में बिल्कुलु ध्यानु न हो। बेध्यानीअ जे करे हिन जे हथनि खे जितां किथां सूंघड़ियुनि ज़ख़्मी करे छॾियो हो। उहा आस पास जे माहौल खां बेख़बर पंहिंजे सोचुनि जी दुनिया में गुम हुई। ख़ुदनि ॿनीअ जो कमुकार लाहे गाह जी भरीअ सां गुज़रियो त हिन जी नज़र ज़ेबुल ते पई, जेका निवड़ी फुटियूं चूंडे रही हुई। निवण जे करे हिन जो खीर जहिड़ियूं छातियूं लुॾी रहियूं हुयूं। वज़न बावजूदि ख़ुदनि बीही रहियो। जीअं जीअं ज़ेबुल हेठि मथे थी रही हुई, ख़ुदनि बि ईअं ई करे रहियो। जमादार जाड़ो मज़दूरनि जे नेरनि खणी अची रहियो हो। सॾ पंध खां हिन जी नज़र लामारा ॾींदड़ माण्हूअ ते पई। हिन फुटियुनि जो चोर सम्झी उतां ई हकल कई, अड़े कहिड़ो आहे? ख़ुदनि पेरनि ते ज़ोर ॾिनो ऐं ज़ेबुल बि छिरक भरे पाण संभालियो। जंहिं वक़्तु जमादार जाड़ो पहुतो, ज़ेबुल पहिरियों कांबो लाहे रही हुई। हूअ सभिनी खां चूंडण में तेज़ हूंदी आहे। जमादार जाड़े ज़ेबुल खां तबियत पुछी। ज़ेबुल थोरो मुश्की कंध खे चोरे जाड़े खां न कुझु सम्झो कुझु न, मज़दूरनि खे टारीअ हेठां नेरनि लाइ सॾु कयो। ॾींहुं तपी चुको हो। अधु अक्टूबर गुज़रण बावजूदि सिंध जे उतरनि इलाइक़नि में गर्मीअ जो पद झको कोन थियो। अलबत्ता ॾींहं जो वाक हूंदी आहे, बाक़ी पछाड़ी शाम जो घुट ॿूसट में साह पियो निकिरंदो आहे। जंहिं करे मज़दूर सिज उभरण खां अॻु चूंडे लाइ अची वेंदा आहिनि, जीअं सुबुह जे पहर में वधि खां वधि चूंडो करे सघनि। ॿियो फुटियुनि ते माक हुजण करे तोर में फ़ाइदो थींदो आहे। अॼु ज़ेबुल कंहिं गहरी सोच में हुई। ज़ेबुल जो पीउ नूरल पटेवालो हो। पघार ऐं 2 ॿारहा ज़मीन जा बि हुयसि। नंढो भाणसि गौसल ज़मीन जो कमु कंदो हुयो ऐं नूरल नौकिरी ऐं दुनियादारीअ सां मुंहुं ॾींदो हो। बांदकाईअ में गौसल खे ज़मीन जे कम में हथु वञाईंदो हो। हिननि खे हिकु भेण ज़ैनब हुई, जंहिंजी शादी थियल हुई, जंहिंखे 2 पुट मीरल ऐं अनवर हुआ। अकेली भेण हुजण करे 2 भाइर भेण जो अंगल कोन टारींदा हुआ। नूरल खे हिकु पुटु सरवाण ऐं धीउ ज़ेबुल ऐं गौसल खे हिकिड़ो पुटु बादल हो। सुखी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। गॾियल ख़ानदान में रहण करे बादल ऐं ज़ेबुल गॾिजी स्कूल ईंदा वेंदा हुआ, गॾिजी रांदियूं कंदा हुआ। ॿिन्हिनि मां को रुसंदो हो त हिक ॿिए खे परचाईंदा हुआ। जेसीं ताईं परचा न थींदो हो, ॿिन्हिनि मां को बि मानी न खाईंदो। ॿिन्हिनि जो पाण में प्रेम ॾिसी 2 भाइर ख़ुशि पिया थींदा हुआ। घर जो घर में शादियूं थी वेंदियूं। ज़ेबुल बि हिननि जे अखियुनि आॾो हूंदी। ज़ेबुल 8 पास करे घर में वेही रही। जवानी मस थी त ज़ैनब भाइरनि वटि मीरल जो रिश्तो करण आई। नूरल ऐं गौसल भेण खे सम्झायो। ज़ेबुल ऐं बादल हिक ॿिए खे केतिरो पसंदि कनि था। असांजी हिकु धीउ आहे, घर जो घर में रहंदी। गौसल खे बि धीउ जी औलाद कान्हे। हू बि ज़ेबुल खे धीउ सम्झंदो आहे। तुंहिंजे मीरल लाइ रिश्ता खुटा, जितां चवंदीअ कराए ॾींदोमांइ। ज़ैनब ज़िद करे बीह रही। जेकॾहिं रिश्तो नथा कयो, सम्झो त भेण तव्हां लाइ मरी वई। नूरल मजबूर थी पियो। ज़ेबुल बादल खे रोअंदो छॾे मीरल जी कुंवार बणिजी पुफीअ जे घर अची वई। अनवर मीरल जो नंढो भाउ, जंहिंजे नंढे खां ई पंहिंजी सौट नाइला नाले थियल हुई। जॾहिं जवान थिया, अनवर नाइला सां शादीअ खां इनकार करे छॾियो। ज़ेबुल खां पोइ बादल नशे में पनाह वरिती, मवाली थी वियो। ज़ेबुल बादल खे विसारे न सघी हुई, जेतोणीकि मीरल हिन खे खोड़ सारो प्यार ॾिनो। हर हारी हो, माल मता बि हुयुसि।
जंहिंजी टहल टकोर पाण ई कंदो हो। हिन कॾहिं बि ज़ेबुल खे गुरबत जो अहसासु न थियणु ॾिनो। ज़ेबुल सुखे घर मां आई हुई, उन करे हिन खे कम खे हथु लाहिण बि न ॾींदो हो। ज़ेबुल 2 ॿारनि जी माउ बणिजी वई। ज़िंदगी गुज़रंदी रही। मीरल हेपाटाइटिस जे आख़िरी मरहले में बिस्तरे ते अची वियो। माल मता विकिणी उन जे दवाउनि ते लॻायो वियो। मीरल बची न सघियो। घर मथां गुरबत जा पहाड़ किरी पिया। अॻे जेसीं ताईं सभु घर जा भाती ॿनीअ में कमु कंदा हुआ, पोइ वञी चुल्हि ॿरंदी हुई। मीरल खां पोइ अनवर बि अकेलो थी वियो। गुरबत सां मुक़ाबिलो करण लाइ हू बि घर जे भातियुनि समेत जमादार जाड़े सां लाबारा ऐं चूंडा करण में लॻी वई। 2-12 गुज़र सफ़र थियणु लॻो। गुज़िरियल राति ससु ॻाल्हि चोरी हुयसि त जवान जमाण 2 ॿारनि जी माउ आहीं, अॻिते वॾी ज़िंदगी पई आहे। औलाद खे मज़बूत सहारे जी ज़रूरत पवंदी आहे। ॿार बचा लाबारनि ऐं चूंडनि मां कोन पलबा। जवान जमाण घर में अकेली हूंदीअ त ज़मानो बि आङुरियूं खणंदो, तो शादी कर। उहा ॻाल्हि ॿुधी उहो परेशान थी वई हुई। ससु हिन जी परेशानीअ खे परखे वरितो। ॿाहिरि कोन थी चवां, पंहिंजो अनवर जो वेठो आहे, पर मां अनवर त पंहिंजी मंग नाइला सां बि शादी न कई। उहो त शादी करण ई नथो चाहे। उहो तुंहिंजो मसइलो न आहे। मूं अनवर खे राज़ी कयो आहे, पर मां अनवर खे पंहिंजो भाउ सम्झंदी आहियां। शरीयत में कहिड़ो ॾो? ससु ॻोठ जे 2-3 माइटनि जा नाला ॻणे ॿुधायसि। जन ॾेरनि सां शादियूं कयूं, हाणे ख़ुशि आहिनि। अमां, ज़िंदगी त जीअं तीअं गुज़री थी वञे, बचा रुली था वञनि। मुंहिंजी ॻाल्हि ते सोच, मां तुंहिंजी दुश्मन कोन आहियां। हिन वटि ॻाल्हाइण लाइ कुझु न हो। हीअ चुपचाप उथी कमरे में अची पंहिंजी क़िस्मत ते रुनी हुई। उन राति पंहिंजे मरियात पीउ खे ॾाढो यादि कयो हुअईं। सुबुह जो फुटियूं चूंडण लाइ हली आई हुई। हिन जे ज़हन में हर हर रातोकियूं ॻाल्हियूं फिरी रहियूं हुयूं। हीअ हर हर ॿुॾी ऐं तरी रही हुई। हिनखे बार बार नंढपण जो प्यारु बादल यादि अची रहियो हो, जंहिंसां गॾिजी हिन ख़्वाब ॾिठा हुआ। हिन जे करे हुनजी ज़िंदगी तबाह थी। हिन जे पीउ ऐं चाचे भेण सां मोहबत निभाईंदे बादल खे बाहि जे उड़ाह में उछलाए छॾियो। पाण बि जल्द अलाह खे प्यारा थी विया। माउ त नंढे ई मरी वई हुई। ज़ेबुल औलाद सां गॾु हुई, पर कोशिश बावजूदि संदन पीउ जो ख़ाल भरे न सघी हुई। पीउ औलाद खे कुलनि ते खणी शइ वठी ॾींदो आहे, स्कूल छॾे ऐं खणी ईंदो आहे, मेलनि मलाखड़नि ते वठी वेंदो आहे, जुमे ऐं ईदुनि जे नमाज़ुनि ते चीच खां वठी वेंदो आहे। औलाद लाइ जबलनि सां टकर खाईंदे देरि नाहे कंदो। पाण खे तकलीफ़ूं ॾेई औलाद जूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदो आहे। ज़ेबुल खे अॼु मीरल ॾाढो यादि अची रहियो, जेको अधु सफ़र में हिन खां हथनि मां हथु छॾाए वियो। वक़्तु हिन जा रस्ता बंदि करे छॾिया हुआ। अकेलो सहारो ससु हुयसि, तंहिं बि इम्तिहान में विझी छॾियो हुयसि। हाणे हिन खे पंहिंजी ज़िंदगीअ जी परवाह न हुई। या औलाद खे सुखियो ॾिसणु पियो चाहियां। हिन औलाद खे सुखियो ॾिसणु पियो चाहियो। उन लाइ ससु सां हाकारी वेठी हुई। शादीअ जी तिथ ॿधिजी वई हुई, तयारियूं कहिड़ियूं। घर में शादी हुई, दुल धमाका करणा कोन हुआ, रस्म दुनिया निभाइणी हुई। शादी खां 2 ॾींहं अॻु नाइला ज़ेबुल सां मिलण आई हुई। ज़ेबुल, तोखे त यादि आहे कीअं नंढे लाइ तूं मां ऐं अनवर गॾिजी रांदियूं कयूं आहिनि। मां हुनखे केतिरो चाहींदी हुयसि। मां अनवर खे हर सूरत में हासिलु करणु चाहियो पई, हुन सां पूरी ज़िंदगी गुज़ारणु चाही पई। उन बावजूदि बि अनवर मूंखे शादी खां ठिप जवाबु छो ॾिनो? ज़ेबुल ख़ामोश हुई। नाइला पाण जवाब ऐं सवाल करे रही हुई। अनवर नामर्द आहे। ज़ेबुल ते ॼण एटम बम किरी पियो। उहा पुरज़ा थी वई। उहा घड़ी खण लाइ पंहिंजा हवास विञाए वेठी हुई। ॿुध ज़ेबुल, तूं मुंहिंजे अनवर जो ऐब न खोलिजांइ। तोखे त औलाद लाइ सहारो घुरिजे न।